भागवत में दत्तात्रेय भगवान जिन जी कथा तव्हां शायद श्रवण कई हूंदी त उन्हनि पंहिंजे जीवन में 24 गुरु कया। घणा गुरु? 24 गुरु। कोई अगर थोड़ी भी शिक्षा ॾेई वञे तो वो गुरु आ। सतगुरु न भाई, 24 सतगुरु न थींदा, उहे हिकु ई थींदा जिन नाम ॾिनो है न, जिन जी असां शरण वरितीसीं। पर जंहिंखो अगर थोड़ो भी ज्ञान वरितोसीं, कुछ भी वरितोसीं, मान लो कुछ वॼाइण सिखियासीं, ॻाइण सिखियासीं, कोई सुठी शइ उन्हनि खां सिखियासीं, त उहे भी केर आहिनि? गुरु आहिनि, गुरु जी आहिनि। त ईअं उन्हनि जा शिक्षा गुरु जेके हुया, जिन उन्हनि खे थोड़ी घणी कोई न कोई उन्हनि मां शिक्षा मिली वई, उहे घणा हुया? 24। उन्हनि मां हिकिड़ो जेको उन्हनि गुरु बणायो पंहिंजो, जंहिंमां ज्ञान खयो, उहो ख़बर अथव केरु हुयो? ॾाढो साधारण सरल इंसान जेको तीर ठाहींदो। तीर हलाईंदा आहियूं न भाई, उहो तीर ठाहींदो। कीअं ठाहियो? हिकु बार दत्तात्रेय भगवान वञनि पिया त उन्हनि ॾिठो कि हिकिड़े दुकान ते हिकिड़ी छोटे से चौखट ते वेही करे हिकिड़ो ॼणो ॾाढी ध्यान सां तीर ठाहे रहियो आहे। बिल्कुलु बराबर नाप हुजे, बराबर सब कुछ, पूरो ध्यान उनमें। एतिरे में ही हिकिड़े राजा जी सवारी, राजा कुछ उनजो कोई सुठो उपलक्ष्य हुयो, शायद काथों जंग जीते आयो। वो राजा उतां वञे पियो तो उनजी खूब वॾी लंबी सवारी ऐं खूब गाजा बाजा ढोल नगाड़ा वॼनि पिया। हज़ारनि में भीड़ राजा जो स्वागत पई करे। सब राजा जे साम्हूं हथ जोड़े बीठा हुया। एॾो शोर शराबो, एॾो हल्लो हुयो, पर पोइ भी दत्तात्रेय महाराज ॾिठो कि भाई जेको तीर तो ठाहे वो ॾाढे ही लगन सां लॻल पियो आहे, उनखे त कोई ख़बर ही नथी पए, उनखे त कुछ पतो ही नथो पए। चओ हरे राम। ॾाढी देर उते वो नाच गानो हलियो, राजा जी सवारी अॻिते वधी वई। दत्तात्रेय महाराज उनखे ही पिया ॾिसनि। जेॾीमहिल सब कुछ थी वियो त उन वटि विया। चयूं भाई, जी जी साईं। चयूं राजा जी सवारी कंहिं तरफ़ वई, तोखे ख़बर आहे? जी राजा जी सवारी? जी हा। हिनमहिल थी त बीठी राजा जी सवारी, अधु मुनो कलाक हिते उन्हनि बढ़िया खूब नृत्य नाटिका ॾेखारियो, सब नचा, खूब ढोल नगाड़ा वॼा। जी अरे राजा जी सवारी लंघी हितां? जी हा भाई, ते हज़ारे माण्हू ॾिस गुल पिया अथई, हज़ारे माण्हुनि स्वागत कयो आहे राजा जो, असां सब बीठा हुयासीं हथ जोड़े, तू तो हथ भी जोड़े न बीठे। सोच अगर राजा जो ध्यान वने आ तो तोखे, अरे महाराज ये तो गलती थी वई, राजा जो वाकई मुझे ध्यान ही न रहो, कि तोखे बिल्कुल आवाज ना आई। चओ हरि राम। चो सही ॿुधायो तो मुझे तो खबर ही न पयो कि कोई तो लंघे भी वयो आहे। तहां तो चओ त हज़ारे माण्हू हुया सवारीअ में, खूब ढोल नगाड़ा हुया, अरे तोखे खबर न पई? न साईं। कीअं भला? चयो छो जो मुंहिंजो पूरो ध्यान हिन तीर ठाहिण में, कि नाप थोड़ी भी गलत न थे, ये न थे जेको निशानो वीचारो लगाईंदो हुजे वो चूकजी वने। त पूरो ध्यान मुंहिंजो जेको हुयो, पूरो जेको मां दिमाग दिल सब इन तीर में ही पियो डुकायां, ॿियो काॾे हुयो ही न महाराज। चओ हरि राम। दत्तात्रेय महाराज जे अखियुनि में आंसू अची विया। उन्हनि उते उनखे प्रणाम कयो ऐं मनी मन पंहिंजो गुरु स्वीकार कयो। चयो महाराज मां साधारण माण्हू, तव्हांजो गुरु कीअं? चयो न भैया तू मुंहिंजो गुरु आ। रोई करे चयो जेकर अगर इहो ध्यान मुंहिंजो जेको तोखे ध्यान हुयो तीर ठाहिण में, इहो ध्यान अगर मूंखे मिली वञे ऐं मां प्रभुअ जे चरणनि में लॻायां त मूंखे भी प्रभु मिली वेंदा। चओ हरे राम। मुंहिंजो भी जीवन सफल थी वेंदो। एॾी भाव सां तू लगन सां पंहिंजे कार्य में, पंहिंजे कर्म में लॻल हुयो। चओ हरे राम। त इते वेहूं त असांखे भी ध्यान न हुजे भाई छा थी रहियो आहे, केवल भक्ति में ध्यान हुजे, भजन कीर्तन में ध्यान हुजे। चओ हरे राम।